रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 28 मई 2018 सूमर जो ॾींहुं 12 रमज़ानुल मुबारक 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना कराची खां कश्मीर ताईं जूं ताज़ियूं ऐं अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जे बुलेटिन जूं ख़ासि ख़बरूं। सिंध में पाणीअ जी खोट 80% थी वई। फसल मुतासिर पीअण जे पाणीअ जे 68 पाणी मसइले ते वज़ीर आज़म कमेटी जोड़े छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 चिचरियल लाश मिलिया जिन जी सुञाणप न थी सघी। सिंध अंदरि मिसिंग पर्सन जी बाज़ियाबी लाइ मलीर, ठठो, नौशरो फिरोज़, डोकरी, पनुआकिल, हिंगोरजा, शेख बिरकियो, ख़ैरपुर नाथन शाह, शाहपुर जहानिया, दड़ो, ठुल समेत घणनि शहरनि में अलामती बुख हड़तालूं ऐं रैलियूं कढी वयूं। मुकमल रिपोर्ट। लंडन में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां पाकिस्तान हाई कमीशन आॾो समूरे ॾींहं जी अलामती बुख हड़ताल कई वई। बरतानिया जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत करे मिसिंग पर्सन जी आज़ादीअ जो मुतालबो कयो। मिसिंग पर्सन जी बाज़ियाबी न थियण जी सूरत में ईद वारे ॾींहुं प्रेस क्लबनि आॾो एहतजाज कयो वेंदो। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान 2017 बाबति रिपोर्ट बि शामिल आहे, जंहिंमें 2000 खां वधीक माण्हुनि खे खंबे गुम कयो वियो आहे। बलोचिस्तान मां 445 माण्हुनि खे कानून जी लताड़ कंदे मारियो वियो आहे। उरड़ीअ सबबि दाद लिगारी में वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। लाड़काणे में SHO नूर मोहम्मद जखरो खे ख़ालिद अबड़ो खे कूड़े मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ दहशतगर्दी जे कलम हेठि केस दाख़िल। सखर में पौरित जे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण सबबि वारसनि ऐं पौरितनि जो जुलूस कढी एहतजाज कयो वियो। दौलतपुर भरिसां 26 ॾींहं अॻु गुम थियल ॿार जो घुटा ऐं तशदुद थियल लाश हथायो आहे। मियां साहब में अहलकार घरनि ते चढ़ाई करे 20 तोला ज़ेवर समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खे खंबे खणी विया। एहतजाज में शटरबंद हड़ताल सां गॾोगॾु समूरी सिंध मां अहम ख़बरूं शामिल आहिनि। अॼोके प्रोग्राम में क़ौमी दानिश्वर जामी चांडियो जी रेडियो सां कयल ॻाल्हि ॿोल बि शामिल आहे। सीनियर सहाफ़ी अला बख्श राठौड़ जो कालम सिंध में उभरंदड़ नौजवान क़यादत ऐं शऊर जी नई शमअ शामिल आहे। सामीन, हाणे ख़बरूं तफ़सील सां पेश करे रहिया आहियूं। अॼु जी अहम ख़बर आहे त काल अरसा सिंध ऐं पंजाब लाइ 80% पाणीअ जी खोट जो एतिराफ़ करे छॾियो आहे। पंजाब जे तकरारी तौसा पंजनद लिंक कैनाल में 1177 क्यूसेक पाणीअ जो वहिकिरो जारी आहे, जॾहिं त बलोचिस्तान तरफ़ां सिंध ते पाणी खणण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। उन ॾिस में अरसा जे चेयरमैन जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में पाणीअ जी सूरत हाल जो जाइज़ो वठण बैदि चयो वियो आहे त पाणीअ जी सूरत हाल ख़राबु आहे। अरसा जे इजलास में पाणीअ जी सूरत हाल खे ॻणतीअ जोॻो क़रार ॾिनो वियो आहे। अरसा जे तर्जुमान ख़ालिद इदरीस राना जो चवणु आहे त पाणीअ जा वहिकिरा 1,12,900 क्यूसेक आहिनि, जॾहिं त छोड़ 1,19,300 क्यूसेक आहे। डेमन में ज़ख़ीरे जी सूरत हाल 2.22 मिलियन एकड़ फुट आहे। गुज़िरियल साल डेमन में 3.6 मिलियन एकड़ फुट पाणी जारी हो। अरसा मूजिबि गुज़िरियल साल पाणीअ जा वहिकिरा 4.25 लख क्यूसेक हुआ, जेके हाणे घटिजी 1,12,900 क्यूसेक ते पहुता आहिनि। हिन वक़्तु पंजाब खे 51% खोट सां 57,500 क्यूसेक, जॾहिं त सिंध खे 51% खोट जे हिसाब सां 55,000 क्यूसेक पाणीअ जारी कयो पियो वञे। बलोचिस्तान खे 8,000 क्यूसेक ऐं KPK खे 3100 क्यूसेक पाणी ॾिनो पियो वञे। ॿिन्ही सूबनि खे का बि खोट न पई ॾिनी वञे। अरसा वाज़े कयो आहे त सिंध ऐं पंजाब खे रिम स्टेशनज़ ते 51% खोट आहे, जॾहिं त लासिज़ खां पोइ केनाल
हेड ते इहा खोट सिंध लाइ 80% थी वञे थी। अरसा तर्जुमान चयो आहे त पंजाब में तोसा पंजनद केनाल में 1177 पाणीअ जो वहिकिरो जारी आहे। अरसा जो चवणु आहे त स्कर्दो में गर्मी पद 22 डिग्री सेंटीग्रेड खां वधी 25 डिग्री सेंटीग्रेड थियो आहे। उन करे उमेद आहे त ईंदड़ 3 ॾींहनि में पाणीअ जा वहिकिरा बहितर थी वेंदा, पर मूनसून या बर्फ़ जी न ॻरण जे करे जेकॾहिं डेमनि खे मुकमल न भरियो वियो त ख़रीफ़ में त सूरतहाल ख़राबु रहंदी, पर ईंदड़ रबीअ लाइ बि पाणी न हूंदो। अरसा तर्जुमान चयो आहे त बलूचिस्तान सूबे अरसा खे एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त असांजे केनाल में पाणीअ जी खोट आहे। बलूचिस्तान चयो आहे त सिंध जे केनालनि में पाणीअ जी खोट 63% आहे, जॾहिं त असांखे 75 खां 80% खोट जे हिसाब सां पाणी ॾिनो पियो वञे। अरसा जो चवणु आहे त असां बलूचिस्तान जे हिसे जो पूरो पाणी छॾे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहुं गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास वज़ीर अज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ जी सदारत में थियो, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बज़ंजे, चइनी सूबनि जे चीफ सेक्रेटरियुनि शिरकत कई, जॾहिं त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾनि वज़ीरनि शिरकत न कई। ज़रियनि मूजिबि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध में पाणीअ जी सूरतहाल ख़राबु आहे, पीअण लाइ बि पाणी कोन्हे, फ़सुल बि तबाह थी रहिया आहिनि। अरसा 91 ठाह ते पाणी विराइण में नाकाम वियो आहे। ज़रियनि मूजिबि वॾे वज़ीर वधीक चयो आहे त 10 डेली पाणी विरहायो वियो आहे, जंहिंसां सिंध खे मजमूई तौरु पाणीअ जो घणो नुक़सानु थियो आहे। इजलास में पाणी मुआमलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर जावेद अली शाह चयो आहे त सिंध समेत समूरनि सूबनि खे 91 ठाह तहत अरसा जे फ़ैसिले तहत पाणी जारी कयो वञे। उन मौक़े ते वज़ीर अज़म पाणी विर्छ जे तकरार जे निबेरे लाइ ऐं सूबनि में शिकायतुनि जो जाइज़ो वठण लाइ अटार्नी जनरल जी सरबराहीअ में कमेटी ठाही आहे, जंहिंमें चइनी सूबनि जो हिकु नुमाइंदो शामिल हूंदो। जेका कमेटी ईंदड़ CCI इजलास में सिफ़ारिशूं तयारु करे पेश कंदी। वाज़े रहे त मौजूदा हुकूमत जो ही CCI जो आख़िरी इजलास हो। इहो इजलास सिंध जे असेंबली मेंबरनि जी ख़ासि एहतजाज ते पाणी मामले ते सॾायो वियो हो। अहम ख़बर आहे त ख़ैरपुर में बबरलोए भरिसां फजर महल क़ौमी शाहरा ते CNG पंप भरिसां अटकल 28 सालनि जे नौजवान जो लाश मिलियो। नौजवान खे घुटा ॾिनल हुआ ऐं संदसि सलवार जो अगठ ॻिचीअ में ॿधल हो। बबरलो पुलिस इतलाह ते पहुची लाश तहवील में वठी ॻाढ़ी मोरी इस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि देरि ताईं सुञाणप न थियण ते एधी अमले हवाले करे छॾियो। एधी अमले लाश सुञाणप लाइ सर्दखाने में रखी छॾियो आहे। ॿिए तरफ़ C सेक्शन थाणे जे हद पीर मंगियो बाईपास भरिसां हिकु ॿिए नौजवान जो मोह चिचरियल लाश मिलियो, जंहिंजी उमिरि अटकल 35 खां 37 साल थींदी। पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। यादि रहे त 9 महीना अॻु परियालो पुलिस पारां मारियल नौजवान जी बि सुञाणप न थी। ख़ैरपुर भरिसां फैज़ाबाद कॉलोनी रेलवे ट्रैक तां गोलियूं लॻल नौजवान जो लाश हथ आयो हुयो, उन जी बि सुञाणप न थी। जॾहिं त इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद क़ौमी शाहरा ते गोलियूं लॻल लाश पुण हथ आयो हो, जंहिंजी बि सुञाणप न थी आहे। अॼु 2 वधीक लाश मिलिया आहिनि। मिलियल लाशनि जो अंग 5 थी वियो आहे, पर उन्हनि मां कंहिंजी बि सुञाणप न थी सघी आहे। होॾां राब्तो करण ते सिटी पुलिस ॿुधायो त बबरलोए ऐं C सेक्शन थाणे जी हद मां 2 लाश मिलिया आहिनि, जिन खे सुञाणप लाइ इस्पताल जे सर्दखाने में रखायो वियो आहे ऐं सोशल मीडिया ते बि लाशनि जा फ़ोटो रखिया विया आहिनि त जीअं सुञाणप बैदि वारसनि हवाले कयो वञे ऐं जांच बि थी सघे। अहम ख़बर आहे त मक़सूद रिंदलग लुंडो थाणे जे हद ॻोठ कलरू में रेलवे ट्रैक ते रखियल मशकूक थेलो हटाईंदे धमाको थी पियो, जंहिंजे नतीजे में रेलवे मुलाज़िम इक़बाल अहमद पुट ख़ुदा बख़्श ज़रदारी सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो। उन सिलसिले में राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त थेले में
घटि मिक़दार में धमाकेदार मादो हो, जंहिं सबबि को वॾो नुक़सान न थियो, जॾहिं त रेलवे ट्रैक खे बि कंहिं बि क़िस्म जो को नुक़सान न रसियो आहे, जंहिं सबबि ट्रेननि जी आमद रफ़्त बहाल रही। होॾां धमाके सबबि भरपासे जे ॻोठनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। अहम ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहुं वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मिसिंग पर्सन जी बाज़ियाबीअ लाइ पाकिस्तान हाई कमीशन लंडन आॾो 8 कलाकनि जी बुख हड़ताल कई वई। हिन एहतिजाज में यूके जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो अॻुवाणनि जो चवणु हुयो त सिंध मां 1200 खां वधीक क़ौमी कारकुन, सहाफ़ी, अदीब, उस्ताद ऐं आम शहरी मुल्की एजेंसियुनि पारां खंबे गुम कया विया आहिनि। उन्हनि जा घर भाती सख़्तु परेशान आहिनि त उन्हनि जा पेरा किथे आहिनि। ॿिए तरफ़ कराचीअ में बुख हड़ताली कैंप्स ते एजेंसियुनि पारां हमिलो करे नियाणीअ सां जेका ॾाढाई कई वई, उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई। उन मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर लखू लोहाणो ख़िताब कंदे चयो त असांजा 3 सवाल आहिनि। पहिरियों त सिंधी माण्हुनि खे खणनि छो था, ॿियो सवाल त उन्हनि खे छॾीनि छो नथा, ऐं टियों त असांखे छा करिणो पवंदो। हिन चयो त जेके माण्हू खंबिया विया आहिनि उन्हनि जो क़सूरु इहो आहे त उन्हनि पंहिंजनि हक़नि ऐं धरतीअ जी वारसीअ जी ॻाल्हि कई आहे। रियासत जे लाइफ लाइन सिंध आहे, तंहिं करे सिंधी माण्हुनि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, उहे असांजे ईंदड़ नसलुनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि था। उन करे रियासत उन्हनि खां ख़ौफ़ज़दा आहे। हिन चयो त बांग्लादेश में 3 मिलियन माण्हू मारण खां पोइ बि बंगालियुनि खे ग़ुलाम न रखी सघिया। उन्हनि जी कोशिशि आहे त सिंधी माण्हू आवाज़ न उथारनि ऐं पंहिंजनि हक़नि जी ॻाल्हि न कनि, पर ईअं न थींदो। हाणे रियासत जे ॾाढाइनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे मज़लूम माण्हुनि सां हथ में हथ ॾेई ईमानदारीअ सां, ॾहाफ सां ऐं इतिहाद सां असांजी जिदोजहद ओसि ताईं जारी रहंदी जेसीं राति अंधारी रहंदी। उन मौक़े ते डॉक्टर रुबीना शेख चेयरपर्सन वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो त क़ौमी जिदोजहद में सिंधी नियाणियुनि सां असां गॾु आहियूं ऐं असां गुज़िरियल 2 सालनि खां मिसिंग पर्सन वारे मसइले ते दुनिया जे मुल्कनि ऐं इंसानी हक़नि जे इदारनि ताईं मज़बूत नमूने मौक़िफ़ पहुचायो आहे। उन मौक़े ते फ़क़ीर मोहम्मद लाशारी क़ौमी गीत पेश कयो। साइण हफ़ीज़ा विधियो डॉक्टर अफ़साना बुरगड़ी, सत्तार सुमरो, बलोच अॻुवाण हसन हमदम तक़रीरूं कयूं ऐं प्रोग्राम जी कार्रवाई डॉक्टर हिदायत भुट्टो सरअंजाम ॾिनी। सामीन हिन एहतिजाजी प्रोग्राम जी मुकमल कार्रवाई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां मंझंदि 2 वॻे, राति 9 वॻे ऐं 2 वॻे नशर कयो वेंदो। अहम ख़बर आहे त काल मलीर में 72 कलाकनि जी बुख हड़ताल ॿिए ॾींहुं बि जारी रही, जॾहिं त गुलशन हदीद खां सियासी, समाजी, अदबी कारकुननि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई, जेका बुख हड़ताली कैंप में शामिल थी वई। रैलीअ जी अॻुवाणी समी बलोच, ख़लील चांडियो, रशीद सदायो ऐं ॿिया करे रहिया हुआ। काशिफ शर, साजिद राजपर, इश्तियाक मेमण, सालार सिंधी, मुबशर जागीराणी, नानू मीराणी, मिसिंग पर्सन जे अॻुवाण तनवीर आरेजो ऐं मेहरान काउंसिल इस्लामाबाद जे अॻुवाण सनाउल्ला अमान, जसकम मरकज़ी अॻुवाण कारी गांगरो, जिसकम कराची अॻुवाण इलाही बख़्श बकिक, अदाकार असद कुरशी, STP जो मरकज़ी अॻुवाण ख़ैर मोहम्मद मक्सी, जस्त अॻुवाण मसूद शाह, औरत तंज़ीम जे सईद गोपांग, क़ौमी रागी हनीफ़ लाशारी, सहाफ़ी यूनिस महर, सिंधी अदबी संगत जे मरकज़ी अॻुवाण असग़र बाग़ी, मुस्तफ़ा कुरशी, अशफाक मेमण, एडवोकेट कासिम शेख, आकाश खट्टी, लतीफ़ जोखियो ऐं ॿिया बुख हड़ताली कैंप ते वेठल हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे तनवीर आरेजो चयो त कराची प्रेस क्लब ते असां सां थियल तज़लील खां पोइ सिंध जागी पई आहे। सिंधी माण्हुनि खे सलाम आहे जो हिननि असां सां यकजहतीअ तौरु सॼी सिंध में मुज़म्मती बुख हड़ताली
कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। हिन चयो त असांजा असेंबली में वेठल माण्हू एतिरा नाअहल आहिनि जो असां हिननि लाइ कुझु चई नथा सघूं। सोहेल अनवर सियाल चवे थो त सिंध मां जेके माण्हू खंबे गुम कया विया आहिनि उहे धाड़ेलनि खंबे गुम कया आहिनि। जॾहिं त वरी चवे थो त नौरीन लिगारी जीअं इहे माण्हू गुम थिया आहिनि। असां सम्झूं था त हुकूमतूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, पर हाणे इलेक्शन जो दौरु शुरू थी वियो आहे। इलेक्शन में हिसो वठंदड़ समूरनि सियासी पार्टियुनि जे उमेदवारनि खां सिंधी माण्हू उहो सुवालु ज़रूरु कंदा त खंबे गुम थियल माण्हू बाज़ियाब करायो ऐं पोइ वोट घुरो। ठठो में वॉइस फॉर मिसिंग पर्सन एक्शन कमेटी जे अॻवाननि वकील शबीर अहमद कुंभार, इक़बाल जाखरो, अफ़ज़ल मेमण, शोएर कुरैशी, वकील शेर यार शेख, वकार मेमण, मंसूर जलालाणी, रहमतुल्लाह छुट्टो, मुजतबा खुश्क, सलमान जाखरो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में प्रेस क्लब ठठो अॻियां अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई वई। एहतियात जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। बुख हड़ताली कैंप में वॉइस फॉर मिसिंग पर्सन जे अॻवान ससवी लोहार ऐं अमीर आज़ाद पंवर पहुता त जज़्बाती मंज़र थी वियो ऐं कैंप में मौजूदु माण्हू ज़ोरदार नारनि सां संदुन इस्तक़बाल कयो। जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी तंज़ीमनि जा अॻवान जसकम आरीसर जे असलम ख़ैरपुरी, जीए सिंध तहरीक जे सूर्य सिंधी, क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे शागिर्दनि सनाउल्ला अमान चांडियो, STP अॻवान नाथो बिरोही, अवामी तहरीक जे गहवर ख़ान ज़ौर, क़ौमी अवामी तहरीक जे आसिफ़ जोखियो, SUP जे यूसुफ सिंधी, जावेद गनी मेमण, इस्माइल दरस, अहमद जलाली, तहरीक इंसाफ़ जे वकार मेमण, सिंध कल्चरल फोरम जे सादिक लाखो, सिंध अदबी संगत जे रमज़ान मेमण, ओभायो खुश्क, शहीद दौला दरिया ख़ान, अदबी फोरम जे ग़ुलाम नबी खुश्क, अब्दुलसत्तार फ़कीर रज़ाक उन्नड़, वकील अॻवाननि सरवर पलीजो, तंज़ीला पलीजो, एजाज़ बुढ़ाणी, मंसूर बहराणी, उमर खुश्क, आफ्ताब मेमण, सलीम तुनियो, अली अहमद पंवर, हामिद मुग़ल, जमशेद जोखियो, राजा ॾाहिर, शागिर्द अॻवान हफ़ीज़ आज़ाद ज़ौर, वकाज़र मेमण, नगर दरस नज़ीर लिगारी, नेशनल स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी सदर साहिर पलीजो, आज़ाद सुमरो, जमशेद कुरैशी, ह्यूमन राइट्स जे अमजद पलीजो ऐं ॿिया अॻवान बुख हड़ताली कैंप ते पहुची सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि ऐं ॿियनि जे वारसनि सां यकजहतीअ जो इज़हार कंदे जबरी तौरु गुम कयलनि जी आज़ादीअ जो मुतालबो कयो। नौशहरो फेरोज़ में क़ौम परस्त पार्टियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी सिंधी अदबी संगत सिंध जे जॉइंट सेक्रेटरी ज़ाहिद राजपर, मज़हर अली ख़ासकली, SUP जे ख़ादिम सियाल, महर विस्तड़ो, सिकंदर कलोड़ो, जसकम जे मुनीर विस्तड़ो, फरीद लाशारी, असद उमरानी, सिविल सोसाइटीअ जे वहीद अली रिंद, पठान ॿोयो, अली राजपर, अवामी तहरीक जे ग़ुलाम हुसैन सुमरो, सगा जे यूनिस राजपर ऐं ॿियनि कई। तन मोहम्मद ख़ान में सिविल सोसाइटी ऐं क़ौम परस्त तंज़ीमनि तरफ़ां ससवी लोहार, जसकम आरीसर ग्रुप जे मरकज़ी वाइस चेयरमैन अमीर आज़ाद पंवर, जीए सिंध तहरीक जे अब्दुल ख़ालिक ख़ासकली, जसकम जे शाह फहद भट्टी, इनायत कुंभार, SUP जे शाहिद नूर मेमण, अदीब दानिश्वर, मशकूर फलकारो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में अलामती बुख हड़ताल शुरू कई वई। ॾोकरीअ मां ग़रीब पोरियत मुर्तज़ा जूनेजो, मुख़्तियार आलमानी ऐं शाहिद जूनेजो कुझु वक़्तु अॻु ॾोकरीअ मां खमिजी विया हुआ। उन ॾिस में खमिजी वियल 3 नौजवाननि जे बाज़ियाबी लाइ वारसनि नाके खां हिकु रैली कढी। उन मौक़े ते नौजवाननि पोरियत जे वारसनि तोड़े औरतुनि इरम ख़ातून, महबूब आलमानी, नजमा ख़ातून, शहबाज सोलंकी, वकार जूनेजो, सैफ़ आलमानी, आकाश जूनेजो ऐं ॿियनि ख़िताब कयो। पन्नू अकल में जसकम पारां प्रेस क्लब आॾो परवेज़ अली ऐं अब्दुल ख़ालिक बिलू जी अॻवानी में एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। हिंगोरजा में 3 ॾिहाड़नि 72 कलाकनि जे लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। कैंप ते SUP जे अॻवान डॉक्टर उज़रा खोखर,
स्टूडेंट एक्शन कमेटी अॻवान अशफाक सोलंगी, अकबर सहतो, साजिद ॼामड़ो, शफ़क़त ओठो, क़ौमी अवामी तहरीक जो हैदर चांडियो, GMSTP सिकंदर चांडियो, मुजाहिद सोलंगी समेत शहरनि जे वॾे अंग में शिरकत कई। शेख बिरकियो में सहाफ़िन ऐं STP अॻवाननि पारां अब्बास अली थहीम, औरंगज़ेब शेख, गुलाम मुस्तफ़ा कातियार, हाकिम अली ख़ासकेली, गुल हसन सोलंगी, सलामुल्लाह थहीम, आशिक अली थहीम, करीम बख़्श शेख ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ैरपुर नाथन शाह में STP PTI, तबक़ाती जिदोजहद जस्कम, अवामी राज तहरीक, SUP, प्राइवेट टीचर्स एसोसिएशन, KN शाह, बार ऐं सहाफ़िन पारां शोबान मलाह, फ़कीर अली हसन चांवरी, पपन चांडियो, एडवोकेट अब्दुल रशीद ऐं ॿियनि जी अॻवानीअ में बलोच पेट्रोल पंप खां एहतियाती रैली कढी नेशनल प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। शाहपुर जहानिया में क़ाइद अवाम यूनिवर्सिटी स्टूडेंट्स एक्शन कमेटीअ पारां सरमद बिलू, दिलशाद आमिर, आशिक चांग, इब्राहिम जतोई, आदम रिंद, मुदस्सर जतोई, सिराज जतोई ऐं ॿियनि एहतियाजी रैली कढी। प्रेस क्लब आॾो धरणो हयो। धड़ो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं शहरी तंज़ीमनि जे सॾ ते डॉक्टर अब्दुल ख़ालिक मेमन, अब्दुल क़यूम सुमरो, मंसूर चौहान, वकास महदी, प्रकाश जस्कम आरीसर जे अॻवान असलम खैरपुरी, समाज सुधारक हाजी खान अब्बासी, कादिर ज़ौर, अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में सवें शहरियुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सरकारी इस्पताल खां प्रेस क्लब चौक ऐं शाही बाज़ार खां पुल ताईं वॾी एहतिजाजी रैली कढी ऐं धरणो हयो। ठुल में ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। मछरियल मुज़ाहिरीन रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक कुझु वक़्त लाइ मुअतल थी वई। वॉइस फॉर मिसिंग पर्सन सिंध जी अॻवान ससवी लोहार ठठे में क़ाइमु कयल अलामती कैंप ते पहुती। बाद में प्रेस क्लब में सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे ससवी लोहार ऐं जस्कम आरीसर जे क़ाइम मक़ाम चेयरमैन अमीर आज़ाद पंवर चयो त घरू खाते जे सूबाई वज़ीर पारां DIG जी अॻवानीअ में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ जांच कमेटी जोड़ी आहे, जंहिं ते असां मुकमल तौर ते बेएतमादी करियूं। घरू सेक्रेटरी IG ऐं हाई कोर्ट जे जजनि ते मुश्तमिल कमेटी ठाही वञे। हिननि चयो त पीपल्स पार्टी हुकूमत ॻाल्हियुनि लाइ संजीदा न आहे। सुभाणे PP जी हुकूमत ख़तमु थियण वारी आहे, पर गुम थियल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ को बि तहरुक न वरितो आहे। जॾहिं त गुम थियल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ हलंदड़ एहतिजाजनि ॾांहुं बि को ध्यानु नथो ॾिनो वञे। जेकॾहिं एहतिजाज तरफ़ ध्यानु न ॾिनो वियो त मुतासिर ख़ानदाननि समेत सॼी सिंध ही ईद प्रेस क्लबनि अॻियां एहतिजाज जी सूरत में मल्हाईंदी। हिन चयो त गुम थियल इलेक्शन खां अॻु आज़ाद न कया विया त सॼी सिंध में इलेक्शन मुहिम दौरान समूरनि उमेदवारनि जो घेराव कंदासीं, छाकाणि त हिन सॼे मुआमले जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। हिननि चयो त सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक शुरू थी चुकी आहे ऐं असां जी हिकु ई एजेंडा आहे त गुम थियल माण्हू आज़ादु करियो। उन्हनि जी आज़ादी ताईं तहरीक जारी रहंदी। हिन चयो त असां सिंध जे बाशऊर माण्हुनि जा थोराइता आहियूं, जिन असांजे प्यारनि जी ॻोल्हा में असां सां गॾु बीठल आहिनि। अहम ख़बर आहे त ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान 2017 जे सालियाने जाइज़ा रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त 2017 दौरान मुल्क में इंसानी हक़नि वारी सूरतहाल मायूस कंदड़ रही। सिंध ऐं बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जा 2000 वाक़िया पेश आया, जॾहिं त बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं अदालत खां मथां क़तल वारनि वाक़ियनि में इज़ाफ़े ते ॻणती ज़ाहिर कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल साल बलूचिस्तान में 545 माण्हुनि खे अदालत खां मथां क़तल कयो वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां तशदुद थियल 90 लाश हथ आया, जॾहिं त फ़िरके वारियत सबबि 319 इंसानी जानियूं ज़ाया थियूं। उन खां सवाइ बलूचिस्तान में औरतुनि ख़िलाफ़ ॾोह जा 350 केस रजिस्टर्ड थिया आहिनि। अहम ख़बर आहे त
दाद लिगारीअ वेझो उरड़ीअ वेगे 2 मासूम ॿारड़ा फौत थी विया। ख़बर मूजिबि दाद लिगारीअ वेझो ॻोठ गुलबहार लिगारीअ में उरड़ीअ वबा जी सूरत इख़्तियार करे वई आहे, जॾहिं त हिकु ई ॻोठ में गुज़िरियल 3 ॾींहनि अंदरि उरड़ीअ में मुब्तला 27 मासूम ॿारड़नि मंझां 2 मासूम ॿारड़ा 2 सालनि जी ज़ुलेखा धीअ पुनू लिगारी ऐं 10 सालनि जी रूबीना धीअ महबूब लिगारी फौत थी विया आहिनि। मासूम ॿारड़ी जे फौत थियण बैदि संदसि घर में कोराम मची वियो ऐं सॼो ॻोठ सोगवार बणिजी वियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि रशीद, सईद, अलाडितो लिगारी, अली मोहम्मद लिगारी, महबूब लिगारी, मुश्ताक, अब्दुल गफ़ूर लिगारी ऐं ॿियनि DC घोटकी तोड़े ज़िले सिहत खाते जे ऑफिसरनि खे उरड़ीअ ते कंट्रोल करण जो मुतालबो कंदे चयो आहे त असांजे ॻोठ में गुज़िरियल 3 ॾींहनि खां वठी 27 खां वधीक उरड़ीअ जे बीमारी में मुब्तला आहिनि। हिननि चयो त मिसकिनी हाल हुजण करे असीं इलाज न कराए सघियासीं, जंहिं करे मासूम ॿारड़ा फौत थी विया आहिनि ऐं बाक़ी 25 ॿारड़ा उरड़ीअ में मुब्तला हुजण करे खट ते पियल आहिनि। होॾां हिकु ई ॾींहुं 2 मासूम ॿारड़नि जे फौत थियण बैदि सॼो ॻोठ सोगवार हो। होॾां राब्तो करण ते डॉक्टर अल्ताफ़ सुमरो ॿुधायो त अॼु डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले उरड़ीअ में मुब्तला ॿारनि जा जुज़ा वठी चकास करण लाइ लेबॉरेटरी मोकिलींदासीं। अहम ख़बर आहे त कुझु ॾींहं अॻु बाकराणी थाणे जे हद में पुलिस हथां मारिजी वियल नौजवान ख़ालिद अबड़ो वारो पुलिस मुक़ाबिलो कूड़ो निकितो। लाड़काणे जे SSP तनवीर हुसैन तुनियो तरफ़ां जोड़ियल जांच टीम जांच मुकमल करण खां पोइ संदसि हिदायतुनि ते बाकराणी थाणे ते मारिजी वियल नौजवान ख़ालिद अबड़ो जे भाउ इख़्तियार अबड़ो जी फरियाद ते अॻूणे SHO बाकराणी नूर मोहम्मद जखरो ऐं 5 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ नौजवान ख़ालिद अबड़ो खे कूड़े मुक़ाबले में मारण जो केस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयो वियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु अॻूणे SHO बाकराणी नूर मोहम्मद जखरो नौजवान ख़ालिद अबड़ो खे मारे मुक़ाबले जी दावा कई हुई। वारसनि जे सख़्त एहतजाज ते SSP लाड़काणो तनवीर हुसैन तुनियो जांच जो हुकुम ॾिनो हो। जोड़ियल जांच टीम जंहिंमें DSP लाड़काणो कलंदर बख़्श सूमरो, SHO हैदरी असलम परवेज़ अबड़ो, SHO दड़े अब्दुल सत्तार पेनिहार ऐं SHO बाकराणी मोहम्मद मिठल खांगराणी में पहुची पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए मारियल नौजवान ख़ालिद अबड़ो जे भाउ इख़्तियार अबड़ो संदसि 2 पुटनि मीर मुर्तज़ा अबड़ो, मीर हसन अबड़ो ऐं 10 खां वधीक ॻोठाणनि समेत बाकराणी थाणे जी पुलिस अहलकारनि जा बयान कलमबंद करे रिपोर्ट SSP लाड़काणो तनवीर हुसैन तुनियो वटि पेश कई। जे रिपोर्ट बैदि अॻूणे SHO बाकराणी नूर मोहम्मद जखरो ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम कयो वियो आहे। अहिड़े वाक़े जो केस बाकराणी थाणे ते मक़तूल नौजवान ख़ालिद अबड़ो जे भाउ अख़्तियार अबड़ो जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। होॾां अॻूणे SHO बाकराणी नूर मोहम्मद जखरो समेत कंहिं बि जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। अहम ख़बर आहे त सखर में 10 ॾींहं अॻु रोहिड़ी पुलिस जे तशदुद में क़तल थी वियल पोरित जा कातिल गिरफ़्तार न थिया। सखर में सवे माण्हुनि धरणो हयो। 17 मई ते आगा कादिरदाद छोहारा मंडीअ में रोहिड़ी पुलिस पारां खंबे खणी वञी तशदुद में क़तल थी वियल सोभो देरो वासी पोरित मुमताज़ उर्फ़ मंगणे जो जे कातिलनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो, जॾहिं त रोहिड़ी तहलका इस्पताल जे मेडिको लीगल इंचार्ज वारसनि खे पोस्टमार्टम रिपोर्ट ॾियण खां पिणु इनकार कयो आहे। मक़तूल पोरियत जे कातिलनि जे आदम गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ काल सखर में सहता मंगणे जा इतिहाद जे सॾ ते मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल सवे माण्हुनि सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटाइण उस में धरणो हयो, जिते मुज़ाहिरीन SSP सखर ऐं रोहिड़ी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि इंजीनियर ज़ुल्फ़कार सहतो, हबीबुल्ला सहतो, फ़िरोज़ ख़ान मंगणे जो, डॉक्टर क़ुर्बान सहतो, अब्दुल गफ़ूर सहतो, पीरल मंगणे जो ऐं ॿियनि चयो त छोहारा मंडी जा सवे पोरित शाहिदी ॾेई रहिया आहिनि त मुमताज़ मंगणे जो खे राति जो छोहारा मंडी
चौकी इंचार्ज जी अॻुवाणीअ में रोड़ी पुलिस खंभे वई, जंहिंखे सॼी राति तशदुद जो निशानो बणाए क़तल कयो वियो। बाद में पुलिस पंहिंजो गुनाह लिकाइण लाइ संदसि लाश मंडीअ जे गोदाम में फिटो करे वई। हिननि चयो त 10 ॾींहं गुज़री वञण बावजूदि रोड़ी पुलिस मुख्य जवाबदार चौकी इंचार्ज फारूक जागराणी समेत कंहिं हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां केस तां हथ खणण लाइ वारसनि खे मौतमार धमकियूं ॾेई रही आहे। मक़तूल पोहरियत जो खून ज़ाया करण लाइ SSP सखर कातिलनि जी पुठभराई करे रहियो आहे। रोड़ी तहलके अस्पताल जो मेडिको लीगल शोबे जे इंचार्ज मथां सख़्तु दबाव आहे। पुलिस जो दबाव हुजण सबबि मक़तूल जे वारसनि खे पोस्टमार्टम रिपोर्ट तोड़े FIR जो नक़ल बि न ॾिनो, जॾहिं त SSP खैरपुर केस तां हथ खणण लाइ मक़तूल जे साले पुलिस एहलकार पिञल खे मुअतल करे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त पोहरियत मुमताज़ क़तल जे समूरनि जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे वारसनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। अहम ख़बर आहे त दौलतपुर में 26 ॾींहं अॻु घरां सामान वठण लाइ निकितल नींगर जो लाश तशदुद बैदि घुटा ॾेई क़तल कयल लाश हथ आयो आहे। ख़बर मूजिबि दौलतपुर भरिसां ॻोठ लाइक ॾाहिरीअ मां 26 ॾींहं अॻु दौलतपुर शहर मां घर जो सामान वठण लाइ आयल 15 वरह जे नींगर अमीर अली अबड़ो जो दौलतपुर जे सैयद अमीन शाह कब्रिस्तान मां तशदुद बैदि घुटा ॾेई क़तल कयल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची नींगर जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो, जिते जे डॉक्टरनि इब्तिदाई पोस्टमार्टम रिपोर्ट में नींगर खे तशदुद करे घुटा ॾेई क़तल करण जो ॼाणायो आहे। होॾां लाश जी सुञाणप बैदि मड़ वारसनि हवाले कयो वियो आहे। ॿिए तरफ़ ॿारनि जी तंज़ीम जे अॻुवाणनि ज़ुल्फ़कार ख़ासकली अब्दुल्ला लांघा ऐं ॿियनि मासूम नींगर जे बेरहमाना क़तल जी सख़्त मज़म्मत कंदे जवाबदार गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो कयो आहे। वाज़े रहे त नींगर जे गुम थियण बैदि वारसनि तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज पुण कयो वियो हो, पर नींगर जो को पतो न पइजी सघियो हो। अहम ख़बर आहे त मियां साहब में सुबुह जो सवेर पुलिस जी वर्दीअ पातल केतिरनि ई अहलकारनि भट्टी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे ॾिनी। अहलकार मिस्त्री रफ़ीक अहमद भट्टी ऐं ईद मोहम्मद भट्टी जे घरनि में दाख़िल थी 20 तोलनि जा सोना ज़ेवर ऐं मोबाइल फ़ोन खणण बैदि रफ़ीक अहमद भट्टीअ संदसि पुटु आमिर भट्टी, अशफाक भट्टी ऐं फज़ुल रहमान भट्टी खे खंभे खणी विया। वाक़े खां पोइ शहरीन में ख़ौफ़ छाइजी वियो, जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ शहरीन 6 कलाक शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें खंभजी वियल माण्हुनि जे वारसनि समेत सभई शहरीन शिरकत कई। उन मौक़े ते दरगाह हज़रत मियां ताज मोहम्मद महर जे सजादा नशीन मियां अली रज़ा महर, समाजी अॻवान राव मोहसिन राजपूत ऐं मोहम्मद अकरम भट्टी चयो त असांजे मुअज़्ज़िज़ शहरी रफ़ीक भट्टी ऐं ईद मोहम्मद भट्टी जे घरनि ते नामालूम पुलिस अहलकारनि बिना जवाज़ चढ़ाई करे धाड़ेलनि वारो सलूक कयो आहे। अहलकार घरनि में भञ ढाह करे सोना ज़ेवर फुर लुट करण समेत 6 ॼणनि रफ़ीक भट्टी, आमिर भट्टी, फज़ुल रहमान भट्टी ऐं अशफाक भट्टी खे खंभे खणी विया आहिनि, जेको सरासर गैर क़ानूनी अमल आहे। वारसनि जो हिकु वफ़द SHO मियां साहब सिद्दीक शर जे बंगले ते मिलण वियो त SHO जी बोरची ॿुधायो त साहब निंड पियल आहे, चए थो त थाणे ते मुलाक़ात लाइ अचो। जंहिं बैदि 6 कलाक इंतज़ार करण बैदि SHO थाणे ते अची चयो त मां निंड पियो हुउसि, मूंखे का ख़बर नाहे त कंहिं कार्रवाई कई आहे। अहिड़े जवाब बैदि असां प्रेस क्लब पहुची पुलिस जे अहिड़ी कार्रवाई ख़िलाफ़ एहतिजाज कयूं पिया। उन मौक़े ते शहरीन SHO ख़िलाफ़ नारेबाज़ी बि कई। अॻवाननि SSP शिकारपुर मसूद बंगश खां मुतालबो कयो त SHO खे हटाए माण्हुनि खे आज़ादु कराए वञे। ॿिए तरफ़ ज़रियनि खां मालूम थियो आहे त खैरपुर पुलिस जे अहलकारनि हमराहनि खे गिरफ़्तार कयो आहे। ख़बर आहे त सिंधड़ीअ वेझो दिलोर स्टाफ वटि ॻोठ उमर हयात में चुल्ह मां उथियल छिणंग जे नतीजे में बाहि लॻण सबबि पोरितनि सुमार भील, तारो भील, पतियो भील, नरसिंग भील, भीमो भील समेत 8 घर सड़ी विया। घरनि में
250 मण कणक, नियाणियुनि जे ॾाज जा सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं 10 ॿकरियूं ॿिनि मुर्गी फार्मनि में मौजूदु 10,000 जे लॻभॻि कुकड़नि जे चूज़नि समेत ॿिनि किरियाने जे दुकाननि में पियल हज़ारे रुपयनि जो सामान सड़ी रखिजी वियो, जॾहिं त बाहि विसाईंदे ॻोठाणो सूमार भील सड़ी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल इस्पताल मीरपुर ख़ासि मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पाणी खोट सबबि बाहि ते ज़ाब्तो न अचण करे बरवक़्त इतला बावजूदि हिंगोरनू टाउन जी फायर ब्रिगेड ख़राब हुजण सबबि न पहुती, जॾहिं त सिंधड़ी एयरपोर्ट जे फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो, जॾहिं त बाहि मुतासिरीन खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। को चूंडियल नुमाइंदो ऐं ज़िले इंतिज़ामिया मां न पहुतो। बाहि मुतासिरीन मुतालबो कयो त असांजी सरकारी मदद करे, असांजी सॼी ज़िंदगी जी कमाई बाहि जे नज़र थी वई आहे, असांजी वाहर कई वञे। अहम ख़बर आहे त कराचीअ में सिंधियुनि जे अक्सरती ज़िले मलीर में पहिरियों भेरो अणॼातल भत्ताखोर टोले तरफ़ां रहवासियुनि जे घरनि ते भतनि जूं पर्चियूं लॻण शुरू थी वयूं आहिनि। अहिड़ो इंकशाफ उन वक़्तु थियो जॾहिं मेमण ॻोठ लॻ तमाची कोलीअ ॻोठ जे रहवासी पीरजान वलद अली बेग बुगटी मेमण ॻोठ थाणे पहुची लिखत में शिकायत कंदे संदसि दर ते लॻल भते जी पर्ची जमा कराई। हिन थाणे ते ॾिनल दरख़्वास्त में लिखियो आहे त हू पोहरित आहे ऐं भरपासे जे फैक्ट्रियुनि में मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़र करे थो ऐं जॾहिं शाम जो घर मोटी अचे थो त संदसि दर ते 50,000 रुपयनि जी भते लाइ पर्ची लॻल मिले थी। हिन चयो त असां बि हिन मुल्क जा शहरी आहियूं ऐं मलीर ज़िले समेत पाकिस्तान जे कंहिं बि कुंड में आबाद थी पोहरियो करे सघूं था। हिन चयो त बुगटी बिरादरीअ खे निशानो बणाए पर्चीअ में वाज़े तौरु लिखियो वियो आहे त समूरा बुगटी मलीर ख़ाली करे वञनि। हिन चयो त जवाबदारनि खे पकड़े क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि तोड़े अदालतुनि जी दिलचस्पी ऐं IG सिंध खे मिलियल ख़ुसूसी इख़्तियारनि सां बि सिंध पुलिस मां ॾोहारी ऑफिसरनि ऐं अहलकारनि जो ख़ात्मो न थियो, पर पुलिस सुधारण लाइ खयल आला सतही क़दमनि खां पोइ पुलिस जी कारी रिढनि थाणनि जी सतह ते ॾोहारनि जी सरपरस्तीअ लाइ अहिड़ो त नेटवर्क मुनज़म करे वरितो जंहिं ॾोहारियुनि जे सरगर्मियुनि ख़िलाफ़ कार्रवाईअ में रुधल ऑफिसरनि जी नौकरी ऐं हयातियुनि लाइ ख़तरा पैदा करे छॾिया आहिनि। त ॿिए पासे शहर में बि IG हुकूमत ऐं अदालती हुकुमनि जे सरेआम भंजकड़ी जारी आहे। पुलिस सुधारनि वारे मरहले में सभ खां वधीक ध्यान जो मर्कज़ रहंदड़ गादीअ वारे शहर कराची में ऑपरेशन खां पोइ तनज़ीमी चिठीअ हेठि अस्करी विंगुनि तोड़े मुख़्तलिफ़ ॾोही गैंगस्टरनि पंहिंजी मुनज़म दुकानदारी बंदि करे थाणे जी सतह ताईं क़ाइमु कयल पुलिस जे ॾोही नेटवर्क जो हिसो बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि मंशियात, जुआ, गुटके, ज़मीननि ते कब्ज़े, भत्ताखोरी, घरनि ऐं दुकाननि मां फुर जो ख़ात्मो न थी सघियो ऐं स्ट्रीट क्राइम उरूज ते पहुची वई आहे। थाणे जे सतह ते ॾोही सरगर्मियुनि जी सरपरस्ती वारे पुलिस जे नेटवर्क में हिन वक़्तु 35 खां वधीक टोला शहर में सरगर्म आहिनि, जेके हर नौयत जे ग़ैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलवस आहिनि। पुलिस जे कमानी ऑफिसरनि लाइ ॾछो बणियल आहिनि। IG AD ख्वाजा तोड़े कमानी पोस्टनि ते मौजूदु ऑफिसर जेके अदालतुनि तोड़े ॿियनि मौक़नि ते जवाबदार रहनि था, उहे बि अहिड़ी ॻणतीअ जोगी सूरतहाल खां बाख़बर ऐं मसइले जो हल चाहिण जे बावजूदि तुर्त यकीनी हल कढी न सघिया आहिनि। सिंध पुलिस जे अहिड़ी हक़ीक़त जी सूरतहाल ज़ाहिर कंदड़ ख़ुदि ॻणतीअ में वरितल आहे। इहे ऑफिसर आहिनि जेके इस्लाही अमल में बि न रुॻो IG सिंध जे टीम जो हिसो रहिया आहिनि, पर हिन वक़्तु बि अहम कमानी पोस्टनि ते मुक़ररु आहिनि ऐं कंहिं हद ताईं सुधारण वारे क़दम ते अमल जी ख़्वाह आहिनि। उन्हनि ऑफिसरनि जो चवणु आहे त सिंध पुलिस में सुधारण वारे क़दम में ख़ुसूसी तौर ते सिंध जे गादी वारे शहर कराची खे अहमियत ॾिनी वई ऐं हिते मौजूदु हर क़िस्म जे मनफ़ी नेटवर्क खे
टोड़ण लाइ वफ़ाक़ी सतह ते सिविल ऐं अस्करी ज़िम्मेवारनि जी दिलचस्पी खां पोइ क़दम खयां विया हुआ, जंहिंमें पुलिस मां ॾोहारी तनज़ीमी सिफ़ारिशी तोड़े ॿी कंहिं लाॻापे वारे नेटवर्क खे ख़तमु करे सुधार आणणु मक़सदु हो त जीअं कराची मां बदअमनी ख़तमु थिए ऐं सीड़पकारी ख़ासि करे सीपेक रिथा लाइ राह हमवार थिए। उन करे कराची में ख़ासि ध्यानु ॾिनो वियो, पर मजमूई तौर ते उन लाइ सिंध पुलिस में सुधारा कया विया जेके अञा बि हलंदड़ आहिनि, पर उन दौरान जेका सूरत हाल थी आहे उन छिरकाए छॾियो आहे ऐं तुर्त को हल बि नथो मिले। अदालतुनि जी दिलचस्पी ऐं आई जी सिंध खे बाइख़्तियार कंदड़ ख़ुसूसी इख़्तियारनि सां बि सिंध पुलिस मां ॾोही सरगर्मियुनि में मुलवस ऑफिसरनि ऐं अहलकारनि जो त ख़ात्मो न थियो आहे, पर उल्टो पुलिस सुधारण लाइ खयल आला सतही क़दमनि खां पोइ सिंध पुलिस जे ॾोही सरगर्मियुनि में मुलवस कारी रिढनि पारां थाणनि जी सतह ते ॾोहारनि जी सरपरस्तीअ लाइ अहिड़ो त मुनज़म नेटवर्क क़ाइमु कयो वियो आहे, जंहिं ॾोहारनि जी सरगर्मियुनि ख़िलाफ़ कार्रवाई में रुधल ऑफिसरनि जी नौकरी ऐं हयातियुनि लाइ हिकु तरफ़ नज़रअंदाज़ न करण जहिड़ा ख़तरा पैदा करे छॾिया आहिनि। ॿिए पासे शहरनि में लाक़ानूनियत उरूज ते पहुचाए छॾी आहे। पुलिस में मौजूदु उहे कारियूं रिढूं जेके हिन वक़्तु सिपाहीअ जी पोस्ट खां मथीअ पोस्टुनि ते मौजूदु आहिनि ऐं हज़ारनि जी तइदाद में आहिनि, उहे मेरिट ते भर्ती कयल अहलकारनि खे बि पंहिंजे रंग में रंगे न छॾीनि, छो जो उन जा मिसाल बि ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं केतिरा ई अहिड़ा अहलकार ॾोही सरगर्मियुनि में गिरफ़्तार थिया आहिनि जेके मेरिट ते ताज़ो भर्ती कया विया हुआ। अहम ख़बर आहे त तहलके हुसैन बख़्श मरीअ जे दे 108 में ताज़ो ठहंदड़ नई डिस्ट्रिक्ट इस्पताल भरिसां गुज़रंदड़ सिंधू दरिया जे क़दीम चहाड़ पुराण ढोरे जे पेट खे मुख़्तियारकार तहलके हुसैन बख़्श मरी ऐं हेठिएं अमले निजी मिल्कियत क़रार ॾेई उनखे विकिरो करण बैदि उन में रिहाइशी कॉलोनी जोड़ण जो इंकशाफ थियो। ज़रीन खां मिलियल दस्तावेज़नि मूजिबि सर्वे नंबर 571 खां वठी 578 ऐं 159 में मौजूदु पराण जी अटकल अरबे रुपया मालियत जी 15 एकड़ ज़मीन खे मुबैना रुश्वत एवज़ निजी रिहाइशी कॉलोनी जो हिसो करार ॾेई उते अॾावती कमु शुरू करायो वियो। इतला मिलण ते डायरेक्टर नारा कैनाल एरिया वाटर बोर्ड हिकु लेटर लिखी एक्सीएन जमड़ाऊ डिवीज़न खे ज़मीन ख़ाली कराइण जो हुकुम ॾींदे वज़ाहत कई आहे त सिंधू दरिया जे साॼे ऐं खाॿे पासे ॿोॾ बैदि सिंध सरकार पाणीअ जे क़दीम वहकरनि जूं समूरियूं लीज़ूं रद्द करे चुकी आहे। उन बावजूदि जेकॾहिं ॼाणायल वहकरे खे कॉलोनी में शामिल कयो वियो आहे त रेवेन्यू खाते सां राब्तो करे ज़मीन त कब्ज़ो ख़तमु करायो वञे। राब्तो करण ते डायरेक्टर नारा कैनाल हाजी ख़ान जमाली ॿुधायो त साल 2010 ऐं साल 2011 में दरियाई बोर्ड ऐं महा बरसातुनि बैदि सिंध हुकूमत पारां पाणी वहकरनि जी ज़मीननि जी अलाइटमेंटूं रद्द करे कब्ज़ा ख़तमु कराइण जो हुकुम ॾिनो हो, जंहिं करे असां उन हुकुम तहत पाणी वहकरनि तां कब्ज़ा ख़तमु कराए रहिया आहियूं त जीअं आईंदह बरसातुनि में बरसाती पाणीअ जो नेकाल में का तकलीफ़ पेश न अचे। जॾहिं त लेट वहा जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो ऐं पुराण ढोरे जी ज़मीन तां कब्ज़े जे ख़ात्मे लाइ लेटर लिखियो आहे ऐं समूरनि इंजीनियरनि खे बि हिदायत कई आहे त उहे कब्ज़े हेठि आयल वहकरनि जी ज़मीननि जी निशानदही कनि। अहम ख़बर आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी लाड़काणे जे रजिस्ट्रार ऑफिस जे दरवाज़े ते गैर मुतलिक़ माण्हुनि जो गुज़िरियल 5 ॾींहनि खां कब्ज़ो। आला अख़्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल ज़रीन वटां मिलियल ॼाण मूजिबि दरवाज़े ते गुज़िरियल 5 ॾींहनि खां हिकु अहम सियासी अॻुवान जे प्राइवेट सेक्रेटरी जा माइट विहारिया विया आहिनि त जीअं सरकार ते दबाव विझी वज़ीर आला तरफ़ां गैर क़ानूनी करार ॾिनल 401 नौकरियुनि वारा ऑर्डर बहाल कराइण आहे। यूनिवर्सिटीअ जे अहम उहिदनि ते वेठल ऑफिसरनि जो चवणु हो त रजिस्ट्रार पंहिंजे पुटनि ऐं ॿियनि वेझनि अज़ीज़नि जे नौकरियुनि मिलण वारे ख़्वाब खे साबिया
थींदो न ॾिसी अहिड़ो इंतिहाई क़दम खंयो आहे जो अणॼातल ऐं ग़ैर वास्तेदार माण्हू ॾींहं राति हंधि बिस्तरा विछायो अहम काग़ज़ात ऐं समूरनि मामलनि जे फाइलनि वारे ऑफिस खे घेरो करे वेठा आहिनि, पर उन्हनि खे उथारण या हटाइण जी का बि कोशिश नथी कई वञे। यूनिवर्सिटी जे बहिरानी हालतुनि मंझां निकिरण जो को रस्तो नज़र नथो अचे, जंहिं सबबि इंतिज़ामी तइलीमी ऐं इम्तिहानी माहौल सख़्तु मुतासिर थियो आहे ऐं तरक़ियाती कम बि रोलड़े जो शिकार आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त पीर मज़हर दौर जे भर्ती कयल मास्तरनि जो कराचीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो। वॾे वज़ीर जे नोटिफिकेशन ते अमल न थियण सबबि एहतिजाज कयो वियो। अॼु सिंध असेंबलीअ ताईं पैदल मार्च कयो वेंदो। सुधीर छजड़ ऐं ॿिया अॻवान। लाड़काणे में बाअसर माण्हुनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठ जलाल ख़ान बिरोहीअ जे रहवासी पीरसन प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। हैदराबाद में ख़राब ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ मुज़ाहिरा। क्लॉथ मार्केट वटि गुजराती पाड़े जे रहवासियुनि टायर साड़े रोड ब्लॉक कयो। तिलकचाड़ीअ वटि औरतुनि ऐं ॿारनि एहतिजाज कयो। ट्रांसफार्मर तब्दील करण जी घुर कई वई। लाड़काणे में औरत ऐं संदसि धीअ जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। 4 महीना अॻु हैदरी थाणे जी हद मां रुबीना ऐं धीअ तमन्ना मुबैना अगवा थिया हुआ। रुबीना ऐं तमन्ना खे जल्द बाज़ियाब कराए ऐं इंसाफ़ कयो वञे, मुज़ाहिरनि जो मुतालबो। टंडो जान मोहम्मद में पीअण जे पाणीअ जे खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। माली पाड़े जे रहवासी औरतुनि काउंसलर विशनी बाई जे अॻवाणीअ में रहवासियुनि मीरपुर ख़ासि रोड ते एहतिजाजी धरणो हयो। उन मौक़े ते काउंसलर विशनी बाई ॻाल्हाईंदे चयो आहे त माली पाड़े में पाणीअ जी खोट सबबि टाउन इंतिज़ामिया पारां असांजे पाड़े खे मेन लाइन मां 3 इंच जी पाणीअ जी लाइन जी मंज़ूरी ॾिनी वई, पर उते 3 इंचनि बदिरां 2 इंचनि जी लाइन ॾिनी पई वञे, जंहिंसां पाड़े में पाणीअ जी खोट बरक़रार रहंदी। आख़िर में वाइस चेयरमैन ॻाल्हियूं करे पाणी पहुचाइण जो यकीन ॾियारे धरणो ख़तमु करायो। पीअण जे पाणी ऐं ज़राअत जे पाणीअ जी खोट ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थियल एहतिजाजी मुज़ाहिरा, धरणा ऐं रैलियुनि जूं ख़बरूं आहिनि। आपाशी खाते पारां सब डिवीज़न नऊं कोट जे वाह में छॾियल पाणी 22 मील मोरीअ खां हेठि रिणशाख में 2 किलोमीटरनि ताईं मस पहुतो। रिणशाख तोड़े 22 मील खां मथे वाह मां डायरेक्ट वाटर कोर्सनि ताईं पाणी न चढ़ी सघियो। उन सिलसिले में आबादगारनि मंज़ूर ऐवान, सिकंदर अली गुरगेज़, वली मोहम्मद बंबरो, चौधरी अमीन, चेतन कालाणी, गुल मोहम्मद मिराणी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर ख़ासि हैदराबाद रोड ते आबादगारनि पारां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ हयल धरणे दौरान कमिश्नर मीरपुर ख़ासि डायरेक्टर नारा कैनाल समेत ज़िम्मेवार इख़्तियारनि वाइदो कयो हो त हाणे पाणीअ जी खोट न थींदी। टेलनि ताईं पाणीअ जो घुर्बल गेज ॾिनो वेंदो, पर उन जा कयल वाइदा वफ़ा न थिया। पाणीअ जो मसइलो पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। शाखुनि जे तरे में पाणी हली रहियो आहे। 1 महीने खां पोइ छॾियल पाणीअ खे 2 ॾींहं थी विया आहिनि, पर पाणी मथे नथो चढ़े। फ़सुल त पोखे न सघिया आहियूं, पर पीअण लाइ पाणी बि न आहे। पीअण जे पाणीअ जा ॻोठनि में तालाब सुकी विया आहिनि। हिननि चयो त नारा कैनाल ते 650 ग़ैर क़ानूनी लिफ्ट मशीनूं ऐं बाअसरनि जूं हली रहियूं आहिनि। हाणे वरी इलेक्शन अचे पई, साॻिया माण्हू वरी बि असां वटि ईंदा। अहिड़नि माण्हुनि खे वोट हरगिज़ न ॾींदासीं जेके पाणी बि नथा ॾेई सघनि। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान DG रेंजर्स खे अपील कई त पाणी खोट जो नोटिस वठी तबाह थियण खां बचायो वञे। शादी पलीअ वेझो मिठड़ाऊ कैनाल मां निकिरंदड़ सोराब शाख खे पको करण वारे कम में नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शाह ॾिनो इमाम बख़्श बलोच, अमीन बलोच, अब्दुल करीम ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सोराब शाख जे लाइनिंग करे पकी कई वई आहे, जंहिंमें ठेकेदार ऐं ऑफिसरनि मिली भगत करे शाख जो 2 नंबर कमु कयो आहे। सोराब शाख जो दारोगो ऐं ॿिया अमलदार मुंड में गूंदियूं ऐं पंप हणाए पाणी चोरी करे विकिरो करे रहिया आहिनि। उन करे असां पुछड़ीअ वारनि वटि पीअण लाइ पाणी नथो पहुचे।
पाणी न पहुचण करे असां पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहियूं। केरु वधां ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान नेब ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सोराब शाख में नाक़िस मटीरियल इस्तेमालु कंदड़ करप्ट ठेकेदार ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सोराब शाख जो कमु ॿीहर शुरू कयो वञे त जीअं आबादगार वधीक परेशानीअ खां बची सघनि। तलके कलोईअ जे 7 देहनि खे मिठो पाणी फ़राहम कंदड़ ऋण शाख ऐं डीपलो माइनर में गुज़िरियल केतिरनि सालनि खां पीअण जो पाणी नाहे मिलियो, जंहिं करे देह कलोई, देह भटारो, देह फांट समेत कलोईअ जे देहनि में पीअण जे पाणीअ जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे। उन सिलसिले में हिते जे मक़ामी आबादगारनि मोहम्मद ईसा लुंड, कामरेड इसाक लुंड, रमज़ान लुंड, हनीफ़ लुंड, अज़ीज़ हालो, रबडिनो हालो ऐं ॿियनि थरपारकर प्रेस क्लब कलोई अॻियां एहतिजाज कंदे चयो त असां केतिरे वक़्त खां पाणीअ लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं, पर असांजी दहां कूक जो को नोटिस वठण वारो न आहे। हिन चयो त हिन वक़्तु ऋण शाख में डीपलो माइनर में पाणी न हुअण करे हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ऋण शाख ऐं डीपलो माइनर जी पुछड़ीअ में पीअण जो पाणी ॾेई हज़ारे क़ीमती जानियूं ऐं चौपाई माल खे मरण खां बचायो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ख़ासि ख़बरूं ऐं अहम सुर्ख़ियूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। सामईन, शहदादकोट में पोहरेत अॻवान मोहरम अली मीरजत जी 4थी ऐं पोहरेत अॻवान गुल मोहम्मद बलोच जी 7वीं वरसी मल्हाई वई। शाहिद अहवान जी शहदादकोट मां रिपोर्ट पेश करे रहिया आहियूं। शहदादकोट में नाहिद ख्वावड़ पारां पोहरेतनि जे हक़नि जी जदोजहद वारे अमर किरदारनि पोहरेत अॻवान मोहरम अली मीरजत जी 4थी ऐं बाबा पोहरेत गुल मोहम्मद बलोच जी 7वीं वरसी मल्हाई वई। ख्वावड़ हाउस ते रथियल वरसी तक़रीब में सवें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत शहरनि शिरकत कई। उन मौक़े ते सियासी समाजी ऐं पोहरेत अॻवाननि पारां मरहूम मोहरम अली मीरजत, बाबा पोहरेत गुल मोहम्मद बलोच जी पोहरेतनि हक़नि लाइ कयल जदोजहद ते ख़ैन ख़िराज अक़ीदत पेश कयो वियो। वरसी तक़रीब खे नाहिद ख्वावड़, कामरेड उर्स सीलरे, वाह पंद्राणी, अगूणे तालके नाज़म हाजी सरदार अली जरवार, मीर अमजद मीरजत, अली मीरजत, एडवोकेट मुनीर अहमद ख्वावड़, हुबदार मीरजत, हमल खुश्क अली मीरजत, कामरेड नसील सीलरे, वाह पंद्राणी, सैयद अली अकबर शाह, मीर साजिद अली मीरजत, अब्दुल वाहिद भट्टी समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त पोहरेत अॻवान मोहरम अली मीरजत ऐं गुल मोहम्मद बलोच पंहिंजी समूरी ज़िंदगी पोहरेत जदोजहद लाइ वक़फ़ करे छॾी। सदन चवणो त हिननि पोहरेतनि खे हक़ वठी ॾियण वारी इनक़लाबी राह ॾेखारी। अॻवाननि जो चवणो त मोहरम अली मीरजत आज़ादी सहाफ़त वारी तारीख़ समेत पोहरेत जदोजहद ते जेल ऐं ॿियूं सज़ाऊं पिणु भोॻियूं। मोहरम अली मीरजत ऐं गुल मोहम्मद बलोच मरण घड़ी ताईं पोहरेत जदोजहद सां सलाहियल रहिया। मोहरम अली मीरजत जेल ऐं सज़ाऊं भोॻियूं, पर डिॼी हिननि पेर पुठिते न हटायो। हिननि चयो त मोहरम अली मीरजत पोहरेत जदोजहद सां गॾु हिकु समाजी अॻवान पिणु हो, जंहिंजी पोहरेत ऐं शहर अवाम लाइ कयल ख़िदमत हमेशह यादि रखियो वेंदो। जॾहिं त बाबा पोहरेत गुल मोहम्मद बलोच पोहरेत जदोजहद जो लाज़वाल किरदारु हुयो, जेको सदाईं पोहरेतनि जे दिलनि में ज़िंदा रहंदो। उन मौक़े ते अली मीरजत मरहूम मोहरम अली मीरजत अकेडमी क़ाइमु करण जो ऐलान कयो। जॾहिं त नाहिद ख्वावड़ पारां रथियल वरसी तक़रीब मौक़े ते पोहरेत अॻवाननि जे रूह जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात इफ़्तार जो बंदोबस्तु कयो वियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, शहदादकोट। सामईन, शाहिद अहवान जी शहदादकोट मां मोकिलियल रिपोर्ट अवां ॿुधी रहिया हुआ। सामईन, हैदराबाद में खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ कामयाब रैली बाबति क़ौमी दानश्वर जामी चांडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जेका अवां जे समातुनि जे नज़र करे रहिया आहियूं। अदा ही जेको असां हैदराबाद में जेको सिंधगीर एहतिजाज कयो ऐं असां दोस्तनि हिकिड़ी कमेटी ठाही सिंध जे हिन जेके मिसिंग पर्सन्स आहिनि, जबरी जेके केतिरो गुम कयल माण्हू आहिनि, उन लाइ असां हैदराबाद में दोस्तनि कमेटी ठाही, ह्यूमन राइट्स कोऑर्डिनेशन कमेटी। असांजो मक़सदु इहो हो त हिन सूरत हाल में जॾहिं सियासी पार्टियूं गॾु नथियूं वेहनि, उहो गॾु लाइमल कोन्हे, त असांजी कोशिशि इहा हुई ऐं जंहिंमें कामयाबु वियासीं त असां समूरी सिंध जी सियासी पार्टियुनि खे हिन में गॾु विहारियूं। असां लंघी सभिनी वियासीं ऐं सभिनी खे गुज़ारिश कईसीं, न रुॻो सियासी पार्टियुनि खे पर तंज़ीमूं उस्तादनि जूं उन्हनि खे, अदीब, दानिश्वर, शाइर, समाजी तंज़ीमूं, त जेके बि ज़िंदगी जा शोबा आहिनि
छो असांजो ख़्यालु इहो हो ऐं आहे त हीउ को हिकिड़ी जमात जो मसइलो न आहे, हालांकि हीउ कंहिं हिकिड़े सूबे जो मसइलो बि न आहे, हीउ कंहिं मख़सूस सोच जो मसइलो बि न आहे। हीउ पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत जी नफ़ी, रूल ऑफ लॉ जी नफ़ी, आइन खे न मञणु ऐं कानून खे न मञण जी हिकिड़ी प्रैक्टिस आहे जेका रियासत करे थी पाण। यानी उसूलनि त रियासत निगहबान हूंदी आहे पंहिंजे आइन ऐं पंहिंजे कानून जी। रियासत इन ॻाल्हि खे इंश्योर कंदी आहे त उन रियासत जे अंदरि को बि फ़र्द ऐं गिरोह आइन ऐं कानून जी नफ़ी न करे। हीअ अजीब सूरत हाल आहे जो रियासत पाण पई नफ़ी करे पंहिंजे आइन ऐं पंहिंजे कानून जी ऐं शहरनि गुम करे थी। असांखे ख़बर न आहे त जेके माण्हू सिंध में ऐं मुल्क में गुम कयल आहिनि उहे केरु आहिनि, असांजो सभिनि सां वास्तो न आहे, न असां उनजो वास्तो जमातुनि सां आहे। असां हिकिड़ो उसूल खणी साम्हूं आया आहियूं त बाबा को बि माण्हू जेको हिन मुल्क जो शहरी आहे ऐं सिंध जो शहरी आहे, उन जी ज़बान, ॿोली, मज़हब, फ़िरक़ो, तनज़ीम कहिड़ी बि हुजे, ख़्याल कहिड़ा बि हुजनि, उहो मुल्क जो शहरी आहे। जे उन ग़लति कमु कयो आहे त अदालतूं मौजूदु आहिनि, कानून मौजूदु आहे, उन्हनि खे अदालतुनि में मौक़ो ॾियो त पंहिंजो पाण खे बचाव करे सघनि ऐं अदालतुनि में शयूं आहिनि। जेकॾहिं उहे ॾोही न आहिनि त उन्हनि खे रेस्पेक्टफुली आज़ादु कयो। त हीउ जेको असांजो एहतिजाज हो इहो हिकु नुकाती एहतिजाज हो ऐं उन में असांजो इहो ई मुतालबो हो त जबरी जेके गुमशुदगियूं आहिनि, इहा रियासती दहशतगर्दी आहे, इहा कानून ऐं आइन जी नफ़ी आहे, इहा जमहूरियत जी नफ़ी आहे, रूल ऑफ लॉ जी नफ़ी आहे। ॾिसो मार्शल लॉउनि जे ख़िलाफ़ु माण्हू छो थी बीठा। मार्शल लॉउनि जे ख़िलाफ़ु असांजो ख़ुदि सॼी उमिरि ज़िंदगी तहरीकुनि में रहियासीं, सॼी सिंध जा नस्ल तहरीकुनि में रहिया आहिनि ऐं मुल्क जा। मार्शल लॉउनि जी नफ़ी छो असां हमेशह कई आहे? छो? इन करे त मार्शल लॉउनि में रूल ऑफ लॉ न हूंदो आहे, मार्शल लॉउनि में कानून जी हुकूमरानी न हूंदी आहे। पोइ जेकॾहिं आइनी हुकूमतुनि में, जमहूरी हुकूमतुनि में बि जेकॾहिं रियासत जी प्रैक्टिस इहा हूंदी हिकिड़े पासे, ॿिए पासे वरी चूंडियल हुकूमतूं ईअं पाण खे बेवस बणाए वेठियूं हूंदियूं, चुप हूंदियूं, मुजरिमाना उन जी माठ हूंदी, त इहा बि ज़ाहिर आहे हिकिड़ी ग़लति रवश आहे। त असांजो ही अॼु गॾियल वॉइस इन हवाले सां हो त बाबा हीअ 21वीं सदी आहे, हिन सदी में जानवरनि जा हक़ आहिनि, हिन सदी में पखियुनि जा हक़ आहिनि, हिन सदी में ढंढुनि, डोरनि, दरियाहनि जा हक़ आहिनि, हिन सदी में माहौल जा हक़ आहिनि। पोइ अहिड़ी सदी में तव्हां माण्हू खंभे खणी वेंदव, गुम कंदव, न अदालत में केस, न उनजी जांच, त किथे माण्हू ही कहिड़े क़िस्म जो हिकिड़ो झंग जो कानून बि ईअं न हूंदो आहे। त इन करे असांजी जेका हीअ एहतिजाज हो इहो तमामु ज़िम्मेवारी सां असां सभिनी दोस्तनि गॾिजी कयो ऐं असां सभिनी खे मुबारक था ॾियूं त सभु दोस्त आया, उन्हनि मान ॾिनो असांजे सॾ खे ऐं तमामु हिकिड़ो असराइतो ऐं भरपूर एहतिजाज थियो। ऐं उहो इन नुक़्ते ते ई हो त सिंध में तोड़े मुल्क में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे, नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, जंहिं ते के इल्ज़ाम आहिनि त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो। असां कंहिं बि ॾोही जी हिमायत न कंदासीं। जेकॾहिं उन्हनि ते को इल्ज़ाम न आहे त उन्हनि खे रेस्पेक्टफुली उन्हनि खे न रुॻो आज़ादु कयो पर कंपेंसेट कयो। टीं ॻाल्हि त लेजिस्लेशन थियणु खपे सिंध जे असेंबली में बि ऐं पाकिस्तान जी गॾियल पार्लियामेंट में बि, छाकाणि त असां वटि आइन में शिकूं त आहिनि, आर्टिकल 10 आहे ऐं ॿिया आहिनि, आर्टिकल 19 आहे, पर उहे नाकाफ़ी आहिनि। आइन में का शइ हुजणु इहा काफ़ी न आहे जेसि ताईं उन जे बुनियाद ते लेजिस्लेशन नथी थिए। असांजी डिमांड इहा बि हुई अॼु में त सिंध में तोड़े मुल्क जे अंदरि इन मामले ते लेजिस्लेशन कयो। टीं ॻाल्हि, जेके तव्हां सुप्रीम कोर्ट तरफ़ां कमीशन ठाहे चुका आहियो उहो ठहियलु आहे, नए से ठहणु न खपे। असांखे ॿुधायो वञे त उन कमु कयो न कयो, भला हेसि ताईं जो तव्हां सुप्रीम कोर्ट खां मथे बि कहिड़ी शइ आहे। जे सुप्रीम कोर्ट जो बि कमीशन ठहियलु आहे ऐं असांखे ख़बर न आहे समाज खे, मुआशिरे खे, त उन कयो छा आहे, त पोइ अहिड़ा कमीशन कहिड़े कम जा? पोइ हिन मुल्क में केरु एतबार कंदो कमीशननि ते ऐं सुप्रीम कोर्ट ते? जेको कमीशन ठहियलु आहे उन कमीशन जी कारकर्दगी असांखे ॿुधाई वञे पाकिस्तान जे ऐं सिंध जे माण्हुनि खे। जे उन कमु न कयो आहे त उन ते क़दम खणो, पोइ नओं कमीशन ठाहियो बहितर। ऐं जेकॾहिं उन को कमु कयो आहे ऐं हुन वटि का जांच आहे, रिपोर्ट ईंदी, त असांखे मुआशिरे खे ॿुधाई वञे त उन्हनि माण्हुनि जे बारे में। पर हीअ जेका लातालुकी आहे मिसिंग पर्सन जे बारे में, ऐं फैक्ट इहो आहे त हीअ मिसिंग पर्सन्स न आहिनि, इहो मां तव्हांखे मुग़ाल दूर कयां। मिसिंग पर्सन उहो माण्हू हूंदो आहे जंहिंजी लोकेशन जी ख़बर न पवंदी आहे, उहो त माण्हू को बि थी सघे थो। हीअ त जबरी गुमशुदगी आहे। हिकिड़ा माण्हू पाण खे ज़ाहिर ज़माने में रहणु चाहिनि था, उन्हनि खे रियासत खंभे खणी थी वञे।
मिसिंग पर्सन हिकिड़ी ॿी शइ आहे, हीअ जबरी, हीअ इनफोर्स डिसअपियरेंस आहे, जबरी गुमशुदगी आहे, ॿिनि में फ़र्क़ु आहे मिसिंग पर्सन ॻाल्हि में। ऐं इहो असांजो मुतालबो हो, इहो असांजी डिमांड हुई ऐं असां जो ख़्यालु इहो आहे त हीअ जेका असां जंग विड़ी रहिया आहियूं, इहा जंग रूल ऑफ लॉ जी जंग आहे, इहा जंग हिन मुल्क जे हक़ में आहे, हिन मुल्क में आइन जी ऐं कानून जी जेका सुपरमेसी आहे उन जी जंग आई आहे। असां कंहिं बि अनकॉन्स्टिट्यूशनल इलीगल कम जी न करे ज़िंदगी में हिमायत कई आहे, न कंदासीं, पर असां इहो पंहिंजो हक़ सम्झूं था ऐं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था त सिंध जे ऐं मुल्क जे शहरनि खे ज़ोरी खंभे खणी गुम करण जो सिलसिलो नाजाइज़ आहे ऐं बंदि थियणो। अच्छा जामी, आख़िर में अॼु जे इन सिलसिले खे अॻिते वधंदे असां ॾिसूं था या इहो अॼु हैदराबाद ताईं महदूद आहे? जेके जॾहिं तहरीकूं थियनि थियूं न, त तहरीकुनि जी त का सेंट्रल कमांड न हूंदी आहे, मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ माण्हू कनि था, पर असांजी कोशिशि इहा ज़रूरु हुई ऐं आहे ऐं रहंदी त असां हिन खे रेस्पॉन्सिबल अंदाज़ सां खणी वञूं, छुड़वागी हिन में न खे दाख़िल थियणु न ॾियूं, हिन में गैर ज़रूरी नारा ऐं ॿियूं शयूं शामिलु न थियनि, इहा असांजी कोशिशि हूंदी। ऐं बाक़ी ईंदड़ लाइअमल आहे, उहे दोस्त वेंदा सोचींदा, सभु गॾिजी प्लान कंदा, पर हिकिड़ी ॻाल्हि तइ आहे त हिन शइ खे बर्दाश्त न कयो। सामीन, तव्हां साईं जामी चांडियो जा कमेंट्स ॿुधा त हिन ॻाल्हि खे बर्दाश्त न कयो वेंदो ऐं ईंदड़ लाइअमल जल्द तव्हां ताईं रखंदासीं। हिन ॻाल्हि सां पंहिंजे मेज़बान सर्वे छोडो खे हैदराबाद प्रेस क्लब मां इजाज़त ॾींदा। सदाईं कर सामीन, अवां क़ौमी दानिश्वर जामी चांडियो जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हुआ। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र था करियूं। चूंड कालम तहरीर कयो आहे अल्लाह बख़्श राठौड़। उनवान आहे सिंध में उभरंदड़ नौजवान क़यादत ऐं शऊर जी नई शमा। अल्लाह बख़्श राठौड़ पंहिंजे कालम में लिखे थो त हीअ सिंध जी सियासी तारीख़ जी ट्रेनिंग पॉइंट आहे। हीअ अहिड़ो मोड़ आहे जितां नई जिदोजहद जी शुरूआति थी वई आहे। कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां हुकूमती इदारनि जे अहलकारनि पंहिंजनि प्यारनि जी आज़ादी लाइ एहतजाज कंदड़ माण्हुनि खे डिॼारण ऐं धमकाइण लाइ क़दम खंया। इहे जेके एहतजाज कंदड़नि खे डिॼारे रहिया हुआ, उन्हनि जो हुलियो इंतिहाई वहशियाणु हो। ईअं लॻो पिए त नौजवान को इंतिहाई क़दम खणण लाइ क्लब ॿाहिरां गॾु थिया हुआ। खंबे गुम कयल सियासी कारकुननि जा वारिस, ख़ासि करे ससवी सोरठ, लोहार ऐं तनवीर आरेजो ऐं ॿियनि जे दहां कूकनि खां पोइ समूरी सिंध खे सॾे रहिया हुआ त इहे अचनि ऐं यकजहतीअ जो इज़हार कनि। पहिरियां त लवायो वियो, कन लाटार करण जी कोशिशि कई वई। उन सां गॾु कुझु सियासी कुवतुनि एहतजाज खे एक्सप्लॉइट करण जी कोशिशि कई, पर सोशल मीडिया ते जेको रद्द अमल आयो उन एहतजाज ऐं मज़ामत खे समूरी सिंध ताईं फैलाए छॾियो। कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां 3 ॾींहंनि दौरान नौजवाननि जेको एहतजाज कयो, उन जो असरु इंतिहाई पुरअसर नज़र आयो। हुकूमती वज़ीर बि आया ऐं वॾी ॻाल्हि त सियासी कारकुननि जी ॼण ॿोॾ अची वई। समूरी दुनिया में रहंदड़ सिंधी वासियुनि जे ज़मीर खे ॼण कंहिं चोंडड़ी हणी छॾी। हर कोई आवाज़ बुलंद करणु लॻो, हर को नौजवाननि जे सॾ में सॾ वर नाइण लॻो। यकीन न थे आयो त हुकूमती अहलकारनि जो क़दम असां खां सभु कुझु विसारे छॾींदो। असीं ईअं हिक ॿिए जे ॾुख सूर ऐं पीड़ाव खे महसूसु कंदासीं। हीअ अहसासु लाफ़ानी हो जंहिंखे कंहिं ताराज़ में तोरे तके नथो सघिजे। उहे जिन हिन एहतजाज जो ग़लति अंदाज़ो लॻायो, हाणे उन्हनि खे तारीख़ खे हिसाब ॾियणो पवंदो। असांजे नौजवान दोस्तनि इस्लामाबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे नई तारीख़ लिखी छॾी। हिननि जे इंतिहाई दोस्ताणे ऐं सियासी अंदाज़ वफ़ाक़ी गादीअ वारे शहर में रहंदड़नि जे दिलनि खे मोहे छॾियो। सनाउल्ला अमान जे किरदार जी जेतिरी साराह कजे घटि आहे। हिन ऐं ॿियनि नौजवाननि समूरियुनि क़ौमुनि ऐं बिरादरियुनि जे लोकनि खे मेड़े मुठ कयो। उन्हनि सभिनी खे एहतजाजी कैंप ते आंदो वियो ऐं उन्हनि सिंधी नौजवाननि जो साथ ॾिनो। कोयटा खां हज़ारा मज़ामत जे सरवाण जलील हैदर, फाटा खां मंज़ूर पश्तीन ऐं अवामी वर्कर्स पार्टीअ जे ख़ातून रहनुमा कैंप ते आया। उन्हनि साबित कयो त मज़लूमनि जा ॾुख सूर खे अलॻि न आहिनि।
हिकु ई इशू आहे रियासत पंहिंजे शहरनि सां माटेली माउ वारो सलूक करे थी त छो न उनखे भरपूर जवाबु ॾिजे। इहा हक़ीक़त आहे त रियासत पंहिंजे शहरनि सां ॿी आलमी जंग जे क़ैदियुनि खां बि वधीक ख़राबु सलूक करे रही आहे। ईअं लॻे थो त असां सभु गवांटानामो बी में रही रहिया आहियूं। असांखे उहे मावरूं यादि आहिनि जिन अॻूणे सोवियत यूनियन में पंहिंजनि सिपाहियनि पुटनि जी आज़ादीअ लाइ रियासत खे लोॾे छॾियो हो। उन माउ खे बि विसारे नथा सघूं जंहिंजो पुटु इराक़ जे जंग में मारियो वियो हो। इहा अमरीकी माउ मज़ामत जी अलामत बणिजी वई हुई। इस्लामाबाद खां पोइ मज़ामती जिदोजहद जी मशल हैदराबाद पहुती, जिते समूरनि तबक़नि सां लाॻापियल सियासी ऐं समाजी धुरियुनि प्रेस क्लब ॿाहिरां भरपूर एहतजाज कयो। सिविल सोसाइटी बि पाण मल्हायो। रियासती फोर्सिस एहतजाज खे माठो करण लाइ जेको किरदारु इस्लामाबाद में अदा कयो ऐं नौजवाननि खे निटहण उस में एहतजाज करण ते मजबूर कयो, साॻी अमल खे हिननि हैदराबाद में वरजाइण जी कोशिशि कई पर नाकाम थिया। हैदराबाद में थियल एहतजाज जी सभ खां सुठी ॻाल्हि हीअ ॾिठी वई त समूरा सियासी अॻवान, दानिश्वर ऐं अदीब कैंप ते आया ऐं इहे एहतजाज में भरपूर शिरकत करे उहो पैगाम ॾेई रहिया हुआ त हीअ आख़िरी वेड़ आहे जेका सभिनी खे गॾिजी विढ़णी पवंदी। साईं अता मोहम्मद बम्बरे जहिड़ो बुज़ुर्ग दानिश्वर बि 47 गर्मी पद में अची एहतजाज जो हिसो थियो। अहिड़नि किरदारनि खे ॾिसी सियासी जिदोजहद ते ईमान ताज़ो थी वियो। इहे किरदार जिन लाइ चयो पियो वियो त इहे थकिजी पिया आहिनि, उन्हनि साबित कयो त उहे थका न आहिनि पर कंहिं अहम मोड़ ऐं मौक़े जे इंतज़ार में आहिनि ऐं उन्हनि लाइ हीउ मौक़ो अची वियो आहे। हैदराबाद में असांजे नौजवाननि जो जोश ॾिसी ईअं लॻी रहियो हो त नई सिंध जो जनमु थी रहियो आहे। जेकॾहिं ईअं चइजे त नई सिंध जनमु वठी चुकी आहे, जंहिंजी सरवाणी पुराणी क़यादत बदिरां नए खून खे मुंतक़िल थी चुकी आहे, पर इहो फाइनल नाहे। अञा सिंध जे नई जिदोजहद जे हवाले सां घणो कुझु साम्हूं अचिणो आहे। नवां किरदार साम्हूं ईंदा जिन खे ॾिसी करे दंग रहिजी वेंदासीं। असांजे पुराणी क़यादत खे हाणे ही नई फनामिना सम्झणु घुर्जे। इहो बि न विसारणु घुर्जे त जॾहिं दुनिया में सियासी बहरान ईंदो आहे त अण लखाईंदड़ अंदाज़ सां पुराणियुनि कुवतुनि जी जाइ ते नयूं कुवतूं अची वेंदियूं आहिनि। फ्रांस में 3 ॾहाकनि ताईं मतरान जी क़यादत में जॾहिं मुल्क में जमूद तारी थी वियो त ग्रीन पीस जहिड़ी तनज़ीम बि सियासी कुवत तौरु साम्हूं आई हुई, जंहिं समूरे फ्रांस खे हैरान करे छॾियो हो। असां वटि सियासत खां सवाइ मुख़्तलिफ़ नालनि सां कमु कंदड़ कुवतूं साम्हूं अची रहियूं आहिनि जिन जो क़िबलो सियासी आहे, पर इहे मौजूदु सियासी क़यादत खां मायूस आहिनि। हाणे एहतजाज जो मशल हैदराबाद ताईं दंग न कंदी। ही जिदोजहद सिंध जे कुंड कुड़छ ताईं फैलिजी वेंदो। हिन जिदोजहद जो सिंध जे हर मर्द, औरत, नौजवान ऐं ॿार खे हिसो थियणो आहे, जिन खे तारीख़ जो हवालो थियणो आहे। जेके सुजाॻी जे नई लहर खे रोकणु चाहिनि था उन्हनि जूं निंडूं हराम थी चुकियूं आहिनि। जॾहिं खां असांजूं नियाणियूं मज़ामत जी अलामत थियूं आहिनि, हाणे ॻुझियुनि कुवतुनि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सरगर्मियूं तेज़ कयूं आहिनि। इहे समूरनि शहरनि जे पहाड़नि में वञी अंग अखर गॾु करे रहिया आहिनि त उते कहिड़ियूं छोकिरियूं NGOs या समाजी तब्दीली जे तहरीक सां लाॻापियल आहिनि। हिननि खे डपु आहे त सिविल सोसाइटी हुजे, NGOs हुजनि या सियासी पार्टियूं या सियासी समझ रखंदड़ नियाणियूं, इहे हिन तहरीक जो हिसो न थियनि। हू हिन नई लहर खे रोकणु घुरनि था ऐं यक़ीननि उन्हनि खे नाकामी खां सवाइ कुझु बि न मिलंदो। हिननि खे जेको ख़ौफ़ पैदा करणो हो उहो करे चुका। उहे असांजे नौजवाननि खे अॻवा करे चुका। उहे मथनि 3rd डिग्री जो जेको तशदुद करे सघिया थे उहो करे चुका। हाणे वधीक प्यारनि खे अॻवा थियणु न ॾिबो ऐं हर घिटीअ मां
नई तहरीक जनम वठंदी। मज़ामत जा इहे गीत जेके सालनि खां विसरी विया हुआ उहे हिकु भेरो ॿीहर दिलि ऐं दिमाग़ जे स्क्रीन ते उभरी साम्हूं अची रहिया आहिनि। असां पंहिंजे भेनरुनि ऐं दोस्तनि जे दर्द भरे आवाज़ में गीतनि खे ॿुधी रत में नई गर्मी महसूसु करे रहिया आहियूं। हीउ सभु कुझु मार्शल लॉ जे ॾींहंनि में थींदो जॾहिं राति ॾींहुं हिकु करे निकिरंदा हुआसीं, जॾहिं घुट अंधेरे में घरनि खां ॾूर हारियुनि पोरेतनि सां गॾु झर झंग में इनकलाबी गीत ॻाईंदा हुआसीं। असांजे नियाणियुनि ऐं भेनरुनि जी शुरू कयल हीअ जिदोजहद यकीननि सिंध ताईं महदूद न रहंदी। जॾहिं हैदराबाद में एहतजाज कयो पियो वियो त उन वक़्तु लाहौर में नाले वारे दानिश्वर आसिम सजाद जी अॻुवाणीअ में बुख हड़ताल शुरू थी वई हुई। हू पेशे जे लिहाज़ खां प्रोफेसर आहे ऐं अवामी वर्कर्स पार्टी पंजाब जो अॻुवान आहे, जेको सिंध जे नियाणियुनि सां यकजहती करण लाइ मैदान में निकिरी आयो। उन सां गॾु सिंध जे नियाणियुनि सां यकजहतीअ लाइ ॿिया बि उन नोयत जा एहतजाज कया विया। सिंध जे नए शऊर जे साम्हूं अचण खां पोइ ही क़ाफ़िलो घणो अॻिभरो वेंदो। नौजवाननि खे डिॼारण लाइ जेके बि हरबा इस्तेमालु कया वेंदा उहे नाकाम थींदा। उन करे वधीक मुनज़म थियण जी ज़रूरत आहे ऐं सभिनी धुरियुनि जो साथ हुजणु लाज़मी आहे। बकौल उस्ताद बुखारीअ जे दिलि शिकिस्तो न थी, दिलि शिकिस्तो न थी, दिलि शिकिस्तो न थी, ओ अटल आदमी किन जुगुन खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मोहं ॾेई दिलि शिकिस्तो न थी, दिलि शिकिस्तो न थी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो ही अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो अल्लाह बख़्श राठौड़, संदसि कालम जो उनवान हुयो सिंध में उभरंदड़ नौजवान क़यादत ऐं शऊर जी नई शमा। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।